ताले ते ठप्पो हणो त इन गुलामी में जे जंजीर मां तहांजी जान छुटे, इन भोतार खां भॼायो त तहांजी इन गुलामी मां जान छुटे। सलाम तो पेश कयां मलिक चंगेज़ के, सरदार साले मोहम्मद के, जिन हिन तहरीक जो बुनियाद रखियो। अज या तहरीक वधी बण थी आहे। अज अवां सब जने गड थिया आहियो त इहा यकीन थी वियो इंशाअल्लाह ताला उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं अवां ऐं हितां कोहिस्तान जो अवाम हमेशह हमेशह लाइ इन्हनि भोतारनि जी गुलामी मां जान छॾाईंदो ऐं आज़ादी माणींदो। इन हवाले से सलाम तो पेश कया सरदार काबू खान के, तो माशाअल्लाह वो खुश नसीबा जेके अवां जड़ा राज मिलिया ऐं अवी खुश नसीबा अल्लाह जो करमा शुक्र अल्लाह जो अवां जा जेके अगवान अवां जे अॻियां वेठल आहिनि उन्हनि खे अवां जो अवां जे ईंदड़ नस्ल जो वो दर्द वो फिक्र ऐं उहा सोच आहे त असां कीअं पंहिंजी क़ौम खे अॻिते वठी हली सघूं, असां पंहिंजे कबीले खे कीअं वधि खां वधि सहूलियतूं ॾियारे सघूं। ॾाढो अफ़सोस थो थिए जॾहिं ॾिसूं था त ॻोठनि में न पाणी आहे, न रस्ता आहिनि, न बिजली आहे ऐं माण्हू कीअं जीअनि था ऐं पोइ बि हौसलो हिम्मत ऐं जुरत सां अहिड़े ॾाढ जो अहिड़े जबर जो ऐं अहिड़े ग़ुलामी मां जान छॾाइण जे लाइ पाण में गॾु थिया आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला उहो वक़्तु परे न आहे। हाणे तमाम वेझो वो वक्त परे न आहे 24 तारीख़ अवां सभिनी ते न को कंहिंखे झेड़े जी ज़रूरत आहे न को विढ़ण जी ज़रूरत आहे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ ताले ते ठपे हणण जी ज़रूरत है। इंशाअल्लाह ताला ताले जी कामयाबी ॾिनी त इंशाअल्लाह ताला भोतार मां तव्हांजी हमेशह लाइ जान छॾींदी।